अरब जी गर्मिया ही खणेस मुंहिंजो नाज़ुक गुल रोई रुबाब चवे थी मौला मैदान खणी वञेसि हीअं खणी वञेसि तुंहिंजे अमामे जी छांव असगर जे मुंहं ते सदका 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 ते रोई चए थी हुसैन जेतिरो टेम तूं मैदान वींदे असगर मांखे ॾिसंदो मां असगर खे ॾिसंदसि मुंहिंजे मां मैदान खणी आयुसि 9 लख फौज में हलचल मची वई आहे हुसैन थकिजी पियो आहे इमाम फरमाए दो कुरान नाहे नाथ के कुरान एक ढुक पानी जो प्यास जी वजह सां इन जे मां जी थंज सुकी ज़ालिम चवंदा हुसैन प्यास पाण खे लगी थी नालो बचे जो तो करे पाण पानी घुरे त ॾींदासीं इमाम जदो असगर पानी घुरंदे रोई जदो बाबा तुंहिंजे हथनि ते न मूंखे करबला जी तती रे ते सुमार अज मां पानी इएं घुरां तुंहिंजो को पत्थर जो जिगर आहे रोई चवे तो बाबा अज पानी इएं घुरां जी अम्मा ज़हरा हक़ घुरियो मुझे दादीअ खे ख़बर ही मूंखे हक़ न मिलंदो मूंखे बि ख़बर आहे मूंखे पानी न मिलंदो पर बाबा मुंहिंजी दिलि नथी थे पानी घुरण ते तुंहिंजो हुकुम आहे त घुरां थो इमाम जदो छो नथो घुरे रोई जदो उन्हनि खां पानी घुरां जिन मुंहिंजे सोहणे वीर खे सांग आई अज मां जवान हो जा अली अकबर जे बरछी जो मुल पे ओ मातमी अज़ादार सरखण मारे तो मां वेण कया अली असगर जडे पानी घुरियो आ इन मजमे में अगर कोई सैयद अचे आई हथन ते 4 महीनन जो बच्चो खणी अचे चवे तो मुंहिंजो पुट प्यासो आ मूंखे हिकु ढुक पानी जो हे शरीफ़न जो मजमो आहे हर कोई चवंदो मां खणी थो अचां सैयद मां खणी थो अचां मां खणी थो अचां अली असगर पानी घुरियो आहे 9 लख फौज रुनी आहे जे रोई सघे त मां पढ़ा जुमलो अब्बास फौज भॼाई आहे असगर फौज रुवारी आहे मरहबा लखवारी सोहणी मुकान दी है जी बाबा लखवारी जे हिक आवाज सा फौज रुवारी आहे उन जो नालो असगर जडे असगर पानी घुरियो आहे न रुबाब साईं खेमे जे दर तां बि चए थी असगर ॾाठिया पानी घुर तुंहिंजे आवाज़ पानी घुरण जो ज़ैनब खेमे में ॿुधे शिमर रोड़ियो आहे हुरमल जे करीब आयो त जल्दी कर तीर खणी आ जुमलो इहो आहे जे सम्झे तोखे सॼो ॾींहुं जलूस में रुवारींदो मुंहिंजो इहो जुमलो जे तुंहिंजो ज़हन मसाए वॾे आहे रोअण वारा ही ज़ालिम चए थो अब्बास जे लहण खां पोइ जंग मुकी न वई आहे कोई ॿियो वॾो बहादुर आयो आहे जवान ज़ालिम चए थो जल्दी अचो खटियल जंग था हारायूं असगर पानी घुरियो आहे ए ज़ालिम आयो मूंखे ॾेखारियो काइनात में कातिल 32 सालनि जो हुजे ते मक़तूल 6 महीननि जो एक आलिम पंहिंजे किताब में लिखियो आहे मां अखियुनि सां इहे जुमला पढ़िया हिन तीर जो वज़न असगर खां घणो हो रोअण वारा मारे ॾिस बाबा मुंहिंजे इमाम अली असगर खे मथे खयो हुरमल कमान में तीर विझी अली असगर जी गर्दन जो निशानो वरितो यादि रखजां अली असगर जी उहा माउ आहे जंहिंखे पंहिंजे पीउ ॾाज में तीर कमान ॾिनो याद आयसि उहो तीर कमान रोअण वारा तबरकात वारी संदूक खोली तीर कमान खई खेमे जे दर ते आई हुरमल जे गल खे निशानो बनाए जदी असगर मां तीर थी हला वई फिजा ड्रोड़ंदी आई आ रोई जदी ज़ैनब जल्दी अच उजड़े थी पई साइण ज़ैनब ड्रोड़ंदी आई तीर जे नौक ते हथ रखी जदी इहो ॿुधाए तूं कंहिंजी धी आ रोई जदी मां इमरान केस जी धी आ जदी मां कंहिंजी धी आ हैदर करार जी रोई जदी औरतुनि ते जिहाद वाजिब हुजे हा मुंहिंजे अकबर खे बरछी न लगे मुंहिंजे गाज़ी जा बाज़ू न कटिजन तीर कमान आलिया साइण जे कदमनि ते रखी जदी तीर नथी हलाया ॾिसण रे ज़ालिम कीअं थो मारे मरहबा 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 एॾा तीर आयो अली असगर सां मां ॻाल्हायो आहे साइण फरमाए थी असगर
मुखे खबर आ मुखे पी तीर कमान हलाइण सेखारियो आ ही ज़ालिम तीर तो हलाए तोखे न लगंदो हुसैन के लगंदो अगर हुसैन के लगो तो मां खीर न बख्शींदे मरहबा मरहबा अली असगर के तीर लगो हुसैन बिनी हथन सा अली असगर के न पकड़े आ जादे जादे तीर बने आ अली असगर बने आ मुझे इमाम अली असगर के हथन देखणी फरमाइंदा असगर दे बाबा असगर पानी पीते ही रोई जदो बाबा तू दस मुझे अम्मा ते राजी आ सैयद जदो मां राजी आया मुझो नानो राजी मुझो बाबो राजी मुझी अम्मा बिस्मिल्लाह मुझे इमाम कुठल पुत्र के खणी हुसैन केडो गरीब आ अली असगर मां तीर न पड़ंदुस त कीअं कढीस तू मरी भी एडी गर्मी आ अली असगर जो तीर न पड़ंदुम तो हुसैन कीअं कढियस एतिरो ॿुधायां तो जी अज़ादारन के तकलीफ़ बस एतिरो तो ॿुधायां जे हुसैन हेॾों पियो कढे त बि ओतिरो नुक़सान पियो थिए जे हेॾों पियो तीर कढेसि त बि ओतिरो नुक़सान मरहबा 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 उठल पुट के खणी हीअं हुसैन खेमे जे दरवाज़े ते आयो जिन अॼु अमल कयो आहे सुबुह जे टाइम फजर जे टाइम जिन अमल कयो आहे कदम अॻिते 7 कदम रज़न बिक़ज़ाई व तस्लीमन लिअम्रिन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन रोई जदो कीअं खणी वञास मथां रुबाब ॾिसी मरी न वञे भेणुनि के भाइर प्यारा हूंदा आहिनि न जे भेण के भाउ न हुजे उहा भाउ सॼे अलम जे हेठां ईंदी आहे ज़ुलजना जा पेर पकड़ींदी आहे रोई चवंदी आहे अल्लाह मूंखे हिकिड़ो वीर ॾे जॾहिं भाइर दुनिया ते ईंदा आहिनि भेणूं खणी घुमाईंदियूं आहिनि भेणूं खेॾाईंदियूं आहिनि पंधु सेखारींदियूं आहिनि 4 साल जी इमाम हुसैन जी धीउ आई रोई चई बाबा मुंहिंजो अली असगर पाणी पी आयो आहे मुंहिंजो असगर पाणी पी आयो आहे ॾिस मारे मां वेण कयां रोअण वारा शबीर चुप कई आहे जवाब न ॾिनईसि चेहरे तां रुमाल हटाए चई असगर अकेलो पाणी पी आयो आहे छा थी पिया कठे पाणी पियो आहे मां शिमिर जे तमाचनि खां बची वियो रोई जदी मारो बाब हलिया असगर पानी पी आयो थी हाणे शर्म न कर पिनण जी कोशिश कर रोअण वारा मिंबर जो कसम आहे ॾारो बाब आया हेॾा शबीर पुट वधायो जिन जे घर में 1 साल या 6 महीननि जो बच्चो जे तजुर्बो कजा जॾहिं पीउ ॿाहिरि खणी वेंदो आहे थोरी देर खां पोइ घर खणी ईंदो आहे मां हिकु दफ़ो हीअं खणी जॾहिं रुबाब अली असगर के हीअं कयो अली असगर जी गर्दन मां जे हथ ते हीअं हुई ईअं नंढो तो हेठां ॾेई चइजे माफ़ कजां तुंहिंजे खेॾण जी मौसम हुई मरहबा मुझे उस्ताद जदो इन्हनि खे समझाए रोअण वारा मुझे साईं जदो सिधी गर्दन नई असगर जी पुठल गर्दन हुई नंढो हथ हेठां ॾेई चइजी माफ़ कजां तुंहिंजे खेॾण जी मौसम हुई मातम करण अली असगर जो रोई चइजी माफ़ कजां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मां नथो पढ़ी सघां तव्हां ॿुधो त मां पढ़ा रोई चइजी माफ़ कजां तुंहिंजे खेॾण जी मौसम हुई इहो जुमिलो थो चए न पढ़ रोई चइजी माफ़ कजां मुंहिंजा सुहिणा बछड़ा तुंहिंजे खेॾण जी मौसम हुई रुबाब साईं हिकिड़ो वेण कयो आहे रोई रोई चवे थी अली असगर जॾहिं मां पंहिंजे बचनि जो खीर छॾाईंदियूं आहिनि
उन्हनि जे लाइ थधा थधा शरबत तैयार करे रखंदियूं आहिनि मुंहिंजे बचड़े खे थनी यादि न अचे रोई जे दी काइनात में पहिरीं मां जेका पाणी घुरियई मां न प्यारे सघींदी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ा इजाजत आ कदरे जुमला पढ़ा अली असगर जा थी लखवारी हुसैन फरमाए तो रुबाब ही अली असगर मां ही डिठस तीर के तो जालिम तीर की आयो थस हिया बि ॾिठईंस गर्दन के हुसैन जल्दी जल्दी अली असगर वतो मता मुंहिंजी रुबाब मरी न वञे हुसैन उचो वेणो करे जदो रुबाब तू कुफ ओ बेगानी है जरा पुकार घोरो झल झल के ऐसा आज की थई नए बाहर आई मातम कर मातम घणो रुनायो बस एक जुमलो ते दुआ हुसैन जे दो रुबाब मां अकेलो कम बैन कब्र मां बनाया अली असगर जी लाश तू खणिया वारिस जे कदमन ते हथ रखी जे दी हे बानी आख ओ शरीयत दा नहीं जरूरत जो मैं समझा नहीं पियो तसले हुसैन कब्र बनाई दिशमा दे जरूर आयो मुकान सोनी थी कब्र बनाई कुठल पुट के कब्र में सुमारी मां भी मिट्टी विझंदी आया नंढा पैर ढकिया मां ॾिसंदी रही आ सैयद नंढा गोॾा ढकिया मां ॾिसंदी रही आ जॾहिं सीने ते मिट्टी आई हुसैन जे दरबार काॾे थी वञे रोई जदी मां वया तू थकदी पियो हुसैन कब्र बनाई हिन पासे गाली अकबर जी लाश हिते हुसैन अली असगर जी कब्र बनाई हिन पासे गरबाब कासिम जे टुकड़न जी गंढड़ी रखी ते उचो वेण करे जदी तू समको कोल फिरावे शाला हो वनीवी नसीबे मैं शाम दी कैदने सदका 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 बस आखिरी जुमलो 71 सरसांगुन ते सवार थिया उमर इब्न साद जे द उहो किथे आज को पी जे हथन ते आयो हुयो और उनवारा शिमिर जे दम के 400 घोड़े सवार दे जालिम ने जमीन में हणदा आया जेडी मल खोलिए रुबाब जो पुट हिया शिमिर जे जो जल्दी कर लाश हेडे खड़िया हुसैन जे सीने ते रखी खंजर हलाई रुबाब जमीन ते झड़िया ते उचो वेण करे जदी जदा तारा फजर दा ओ नित चरसी पे मुर्ग बोले सेन बोली मामूल मुताबिक Ha ha ha.